नाज़रीन, ठटे में कोरोना वायरस जे 91 केसनि जी तस्दीक थी आहे। तफ़सील ॿुधण जे लाइ असां सां लाइन ते आहे उमर कुंभार। जी उमर, तफ़सीलन खां आगाह कजो। जी, तव्हांखे ॿुधाइण थो लाइ त 24 कलाकनि अंदरि अंदरि नवां 31 केस ज़ाहिर थिया। नवां 31 केसनि समेत टोटल 300 केस थी विया। मक़ामी मुंतक़ली जेका आहे कोरोना जी तेज़ी सां वधी रही आहे, पर असां वटि अञा को बि SOP ते होटलियूं या दुकान या माल वग़ैरह कोन पिया हलनि। ओड़ो ई रश आहे, इंतिज़ामिया गाइबु आहे ऐं इन ॻाल्हि ते को ध्यानु कोन पियो ॾिनो वञे त मक़ामी मुंतक़ली आया। असां कराची जे वेझो शहर आहे ठटो, इन जे करे कराची मां अच वञ जे करे थिए पई या लोकल ट्रांसपोर्ट जे करे थिए पई। इन ते को बि क़दम कोन पियो खयो वञे अञा ताईं। ऐं मक़ामी मुंतक़ली बिल्कुलु तेज़ी सां वधी रही आहे। रोज़ानो 20 खां 25 30 केस ज़ाहिर थियनि था, पर को बि उनजो रोक जे लाइ को बि क़दम कोन खया पिया वञनि। अॼु 31 केस इलाही वॾा केस आहिनि कोरोना जा ज़ाहिर थिया आहिनि, जेके हिन समेत 300 केस थी विया आहिनि। जी उमर, अवां जी महिरबानी।